बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शाहीन सिंध न्यूज़ देखने वाले तमाम दोस्तों का मैं तहे दिल से शुक्रगुज़ार हूँ और मेरे साथ जो लाइव में मेरे साथ हैं, मैं उनका तहे दिल से मैं शुक्रगुज़ार हूँ कि आप मेरे साथ लाइव देख रहे हैं। आज की ट्रांसमिशन जैसा कि बरे सगीर और हिंद और सिंध बल्कि पूरी दुनिया समेत हमारी अक़लियती बिरादरी उनका दिन दिवाली का त्यौहार, तो दिवाली का त्यौहार उनका बड़ी अक़ीदत, जोश और उनके मज़हबी अक़ीदत के हवाले से मनाया जा रहा है। उनको हम बहुत सारी मुबारकबाद देते हैं इस आज के मौके की मुनासबत से, क्योंकि उनका ये ईद का त्यौहार है और खुदा सबको अपनी ईद की खुशियाँ नसीब करे। और उम्मीद है मेरे तमाम व्यूअर्स जो हमारे साथ लाइव हैं इस वक्त, वो भी इनकी खुशियों में भी हम साथ रहेंगे, क्योंकि हमारी गमी खुशी में जब ये हमारे साथ रहते हैं तो हम भी हर वक्त हर लम्हा इनकी गमी और ख़ुशी में भी हम साथ रहते हैं। और यकीनन आज इनका ईद का, दिवाली का बहुत बड़ा इनका त्यौहार है। ये सिंध, हिंद और पूरी दुनिया में अक़लियती बिरादरी अपने मज़हबी जोश जज्बे से, अक़ीदत से मनाते हैं। और इस रात जो रात गुज़र चुकी है, ये अपनी इबादत करते हैं और मुल्क की सालमियत और पाक अफवाज समेत तमाम अपने मुसलमान भाइयों के लिए भी ये दुआ मांगते हैं। आज देखते हैं कि हमारे साथ लाइव में कौन कौन साथ आ रहे हैं, तो मैं उन दोस्तों को भी ये रिक्वेस्ट करूँगा कि वो पोस्ट को शेयर करें ताकि दूसरे दोस्तों तक पहुंच सके कि ये आपका ये दिवाली त्यौहार के हवाले से जो हमने लाइव ट्रांसमिशन चलाई है ये सब तक पहुंच सके। अकील निज़ामानी हमारे साथ लाइव में आ चुके हैं, वो हमारे साथ जुड़ चुके हैं। जी मेहरबानी आपकी बहुत बहुत। और यकीनन इनकी खुशियां हैं, हमारे अक़लियती बिरादरी हमारे भाई हैं और हमारा मज़हब इस्लाम इनको अपने अक़ीदत और आइनी कानूनी हवाले से पाकिस्तान में भी ये अपने जोश जज्बे से अपने ईद के त्यौहार मनाते हैं और इनकी खुशियों में हम शरीक होते हैं। इस मौके पे शाहीन सिंध न्यूज़ की जानिब से, बल्कि शाहीन सिंध अखबार जो गुज़िश्ता 23 बरस से शाया हो रही है सांगड़ में, तो उनकी जानिब से इन अक़लियती त्यौहार के हवाले से इनका एक सालाना एडिशन जिस तरह हम शाया करते हैं, पब्लिश करते हैं, रोज़नामा शाहीन सिंध ने भी दिवाली एडिशन जो वो शाया हुआ था। इस मौके पे मैं वो इश्तिहार है वो मैं अनाउंस करता चलूँ। हमारे एडवोकेट सिंध बार काउंसिल के मेंबर अक़लियती MPA नंद कुमार गोकलानी साहब ने दिवाली के इस मौके पे अपने अक़लियती बिरादरी समेत तमाम मुसलमान भाइयों को भी इन्होंने मुबारकबाद दी थी। इस मौके पे सेठ जगूमल माली उनकी जानिब से भी ये इश्तिहार हमारे पास मौसूल हुआ था। उन्होंने भी इस दिवाली के त्यौहार पर उन्होंने भी अक़लियती बिरादरी समेत तमाम हिंद सिंध में जो इनकी अक़लियती बिरादरी रहती है इन सबको मुबारकबाद दी। अच्छा, वो दोस्त ये कह रहा है कि सिंधी में बोले, साईं हाज़ुर सिंधी में भी ॻाल्हायूं था। साईं जो इश्तिहार जो ये सिलसिलो आहे सेठ दौलाना माला इन्हनि जो भी पैगाम आहे हिंदुनि जे शुभ ॾिण ॾियारी जे मौक़े ते
हिंदू भाइरनि खे आबादगार भाइरनि और जमायत ऐं अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां ॾियारी जूं वाधायूं ॾींदे मुल्की सालमियत ऐं ख़ुशहाली लाइ दुआगो आहियूं। तमामु महिरबानी। सेठ टहलराम इन्हनि जो बि इहो साॻियो ई पैगाम आहे त इन ॾियारी जे मौक़े ते तमामु हिंदू भाइरनि ऐं आबादगार हुर जमायत समेत अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां इन्हनि बि मुबारकबाद ॾिनी आहे। सेठ पुरसूमल जेको ॼेठाणी इन बि इन अक़लियती जे ॾिहाड़े जे हवाले सां जेको अॼु इन दीवारी जो त्योहारु आहे इन हवाले सां बि इन्हनि मुबारकबाद जो पैगाम ॾिनो आहे पंहिंजे हिंदुनि भाइरनि जे लाइ ऐं आबादगार हुर जमायत ऐं तमामु अहलियाने वतन खे जेको आहे सो इन्हनि बि मुबारकबाद ॾिनी आहे। ऐं सेठ जवाहरलाल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सेठ जवाहरलाल ही ख़ुशहाल स्टेट एजेंसी वारा जेके स्टाम्प वेंडर इन्हनि बि जेको आहे हिंदुनि जे हिन ॾियारी वारे हिन शुभ ॾिण जे मौक़े ते इन्हनि बि जेको आहे सो सभु हुर जमायत समेत हिंदू भाइरनि पंहिंजे खे दिलि जी गहराइयुनि सां इन्हनि वाधायूं ॾिनियूं ऐं मुल्की सालमियत ऐं ख़ुशहाली लाइ ऐं पाक आर्मी लाइ बि इन्हनि दुआउनि जो पैगाम ॾिनो आहे। गॾोगॾु सेठ मुनील कुमार जेको हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ जा जेके मालिक बि आहिनि इन्हनि बि हिन अक़लियती जेको दीवाली जो जेको ॾींहुं आहे इन मौक़े जी मुनासिबत सां इन बि हिंदू भाइरनि आबादगारनि ऐं हुर जमायत समेत अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद ॾिनी आहे ऐं मुल्की सालमियत लाइ इन्हनि खोड़ सारियूं दुआऊं घुरियुनि। ऐं इन मौक़े ते सेठ संतोष कुमार इहे बि हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ ग्रुप जा इहे मालिक आहिनि। इन बि ॾियारी जे इन मौक़े ते हिंदू भाइरनि ऐं आबादगारनि हुर जमायत अहलियाने वतन समेत तमामु जेके असांजे सांगड़वासी बि जेके रहनि था उन्हनि सभिनी खे जेके मुबारकबाद दीवारी जूं ॾिनियूं आहिनि ऐं मुल्क जी ख़ुशहाली ऐं सालमियत लाइ पिणु दुआगू आहिनि। ऐं सेठ नंदलाल मनवाणी ही बि फ्लोर मिल जेको आहे सो मुजाहिद फ्लोर मिल इंडस्ट्रीज़ जा जेके ओनर आहिनि इन्हनि बि ॾियारी जे मौक़े ते तमामु अक़लियती भाइरनि ऐं मुस्लमाननि खे इन्हनि वाधायूं ॾींदे मुल्की सालमियत ऐं ख़ुशहाली लाइ इहे इन्हनि बि दुआउनि जो पैगाम ॾिनो आहे। सेठ हीरानंद गोकलाणी जेको सदर हिंदू पंचायत जो आहे इन बि जेके दीवाली जे मौक़े ते जेके से मुबारकबाद जो जेको पैगाम ॾिनो आहे ऐं इन मौक़े ते हिंदू भाइरनि ऐं और जमायत ऐं जेके से अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद ॾींदे मुल्क जी ख़ुशहाली ऐं सालमियत लाइ पिणु इन्हनि दुआऊं ॾिनियूं आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु सेठ प्रेमचंद हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ ग्रुप जो तमामु बहितरीनु नफ़ीस इंसान आहिनि। असां इन्हनि जा बि हमेशह शुक्रगुज़ार रहूं छो त इंसान जॾहिं मोहबत ऐं इज़त ऐं अख़लाक़ जिथां मिले थो उहो इंसान कॾहिं बि कोन थो विसारे, चाहे पोइ उहो केर बि हुजे। जॾहिं बि मिलंदा आहिनि आज जी निवड़त ऐं मोहबत अख़लाक़ सां मालिक साईं इन्हनि खे सलामत रखे। ऐं हिन ॾियारी जे हिन मौक़े ते इन्हनि बि जेको आहे सो पंहिंजे अक़लियती भाइरनि समेत आबादगार ऐं हुर जमायत अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां वाधायूं ॾींदे मुल्की सालमियत लाइ पिणु दुआऊं ॾींदे पाक आर्मी लाइ इन्हनि जी सलामती ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त लाइ मालिक खां इहे इन्हनि जी दुआगू आहिनि। अॻिते सिलसिलो असां वधायूं था। असांजा सांगड़ इंडस्ट्रीज़ जा बहितरीनु जेके असांजा दोस्त आहिनि सेठ जीवतराम ऐं डॉक्टर आसरदास ऐं इन्हनि जो बि तमामु तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहे। इन्हनि बि ॾियारी जे मौक़े ते हिंदू भाइरनि ऐं अहलियाने वतन तमामु मुस्लमाननि खे बि ॾियारी जे हिन मौक़े ते आबादगारनि भाइरनि सभिनी खे इन्हनि दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक आर्मी लाइ बि दुआगू आहिनि। ऐं अॻिते सिलसिलो वधायूं था त सेठ बंसीलाल खजड़ो जा इहे बि हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ ग्रुप जा इहे बि ओनर आहिनि, तमामु बहितरीनु इंसान आहिनि। इन्हनि बि ॾियारी जे हिन शुभ ॾिण जे मौक़े ते तमामु अक़लियती बिरादरी ऐं गॾोगॾु अहलियाने वतन खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद ॾींदे खुर जमायत खे बि इन्हनि मुबारकबाद जो पैगाम ॾिनो आहे। मुल्की सालमियत ऐं पाक आर्मी लाइ बि इहे दुआगू आहिनि। सेठ गोबिंद राम खजड़ो जा
इहे जेके आहिनि से बहितरीनु दोस्त आहिनि, इन्हनि बि जेको आहे ॾियारी जे मौक़े ते तमामु अक़लियती भाइरनि ऐं मुस्लमाननि खे सभिनी खे ॾियारी जे मौक़े ते इन्हनि बि वाधायूं ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक आर्मी लाइ दुआ गो आहिनि। सेठ हरेश कुमार गोपाल दास इहे खॾड़ो जा आहिनि, इन्हनि बि ॾियारी जे हिन मौक़े ते जेको मुबारकबाद जो पैगाम ॾींदे हिंदू भाइरनि आबादगारनि हुर जमायत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके रहनुमा अॻवान बि आहिनि उन्हनि खे बि मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं ख़ुशहाली लाइ दुआ गो आहिनि। नाज़रीन जी तव्हां असां सां गॾु लाइव आहियो ऐं लाइव में असां सां गॾु को कमेंट्स ॾियो को दोस्तनि लाइ ऐं हिन छो त दीवारी जो ई मौक़ो आहे, इन मौक़े ते इन्हनि ख़ुशी में असां हीउ लाइव जेको आहे सो ट्रांसमिशन स्टूडियो खां असां इन करे नशर कईसीं त तव्हां दोस्तनि सां लाइव अचूं ऐं हिननि जी जे अक़लियती असांजे ॿाहिरिनि जो दीवाली जो जेको हीउ त्योहार में असां बि इन्हनि जी ख़ुशियुनि में शरीक रहूं। अॻिते सिलसिलो वधायूं था। डॉक्टर रामचंद गोकलाणी इन्हनि जी बि महिरबानी, इन्हनि बि अक़लियती भाइरनि खे बि ॾियारी जे हिन मौक़े ते खोड़ सारायूं जेके आहिनि से वाधायूं ॾींदे मुल्की सालमियत पाक आर्मी लाइ दुआ गो रहनि। सेठ लक्ष्मण दास एंड ब्रादर्स मुखी गुलाब राय ही सिझोरो जा ही रहवासी आहिनि ऐं सच पुछो मुखी गुलाब जो हिकु बहितरीनु घराणो, प्यारो घराणो ऐं इनखे चइजे त जॾहिं हिन जे वालिद सां असांजी मुंहिंजी मुलाक़ात थींदी रहंदी, जॾहिं बि क़िस्मत क़िस्मत सां अचणु वञणु सिझोरे थींदो त इन वटि स्टे असां हीउ वेठो हूंदो त असां हिन वटि ज़रूरु असां हिन वटि वेंदासीं, चंद घड़ियूं मुलाक़ात कंदासीं, पाण मुहबत ॾियण जा ऐं सच पुछो हुर जमायत सां वॾी हिन जी अक़ीदतमंद आहे, मुहबत हिन जे वालिद जी ऐं वॾड़नि जा जेके किसा ॿुधाईंदो जेके हुर जमायत जा, जंहिं वक़्तु हिते एॾी सूरत हाल माना एॾी ख़राबु हुई त माण्हू खे रहण में माण्हुनि खे जेके अक़लियती माण्हू जेके परेशान हूंदा, पर हीअ चवंदा न असांखे हुर जमायत जेको हिते तहफ़ुज़ जेको असांखे उनजे करे पीर पागारे जे करे जेको असांखे मिलियो असां उहे विसारे नथा सघूं। यकीनन उहे वॾड़ा हुआ ऐं हिन जे औलाद मां बि असां इहा उमेदु रखूं था त उहे पंहिंजे हिन संजोरे शहर जी बहितरी तरक़ी लाइ बि इहे कोशिश रहंदा। सेठ प्रकाश कुमार मेठूमल ही बि असांजा बहितरीनु दोस्त ॾियारी जे मौक़े ते हिन बि जेके आहिनि से पंहिंजे अक़लियती भाइरनि ऐं आलियाने वतन खे मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक अफ़वाज लाइ दुआ गो आहिनि। सेठ मोहनदास ऐं डॉक्टर महावीर केसनाणी इन बि जेको आहे ऐं डॉक्टर मोहनदास बि मां ॿुधायां हिकु वॾी उमिरि जो आहे, मालिक साईं खेसि सिहत ऐं तंदुरुस्ती आफ़ियत अता करे, पाण तमामु बहितरीनु इंसानु, मुहबत ॾींदड़। मां हीअ इन करे चवां पियो इन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी त साल में आहे क़िस्मत सां घटि, पर जॾहिं जॾहिं मुलाक़ात बि थींदी आहे त इन्हनि सां वेहूं था थोरी देरि बि कचहरी जे लाइ बि, पर ख़बर कान थी पए असांजी उन कचहरी में एॾियूं त माज़ी जूं ॻाल्हियूं ऐं शहर जे हालातनि ते ॻाल्हियूं जेके आहिनि से थींदियूं आहिनि त हिन वक़्तु शहर कहिड़ी तरफ़ वञे पियो, शहर जो माहौल कहिड़ी तरफ़ वञे पियो, पहिरीं ईअं न हो, हाणे ईअं छो आहे। सो इहे समझदार आहिनि, शऊर रखंदड़ आहिनि त अहिड़ियूं ॻाल्हियूं इहे ज़रूरु कंदा। ऐं अचो अॻिते असां सिलसिलो वधायूं था। ॾियारी जे हिन शुभ ॾिण जे मौक़े ते रायचंद जेको मैनेजर MCB बैंक मैनेजर हाणे जॉइन कई आहे, इन बि दिवाली जे मौक़े ते हिन बि पंहिंजे अक़लियती भाइरनि समेत तमामु अहलियाने वतन खे मुबारकबाद ॾिनी आहे ऐं मुल्की सालमियत ऐं पाक अफ़वाज लाइ दुआ गो आहिनि। सेठ नरेश कुमार गोकलाणी इन बि पंहिंजे हिन ॾियारी जे हिन मौक़े ते जेको आहे सो हिंदू भाइरनि ऐं अहलियाने वतन खे खोड़ सारियूं मुबारकबाद ॾींदे आबादगारनि खे मुबारकबाद ॾिनी आहे ऐं मुल्की सालमियत ऐं पाक अफ़वाज लाइ दुआ गो आहिनि ऐं पंहिंजे वतन जे लाइ हमेशह दुआ गो रहंदासीं। अॻिते सिलसिलो वधायूं था। सेठ बसंतलाल सांगड़ जा ही बि जेके आहिनि से बिज़नेसमैन आहिनि, इन्हनि जो कारोबारी सां इन्हनि जो तालुक़ु आहे ऐं तमामु बहितरीनु प्यारा इंसान आहिनि। ॾियारी जे हिन मौक़े ते हिन बि जेको आहे त पंहिंजे हिंदू भाइरनि समेत अहलियाने वतन हिंद सिंध में रहंदड़ सॼे सभिनी वासियुनि खे हिननि मुबारकबाद ॾींदे खोड़ सारियूं दुआऊं बि इन मुल्क जी सालमियत लाइ पाक अफ़वाज लाइ बि इन्हनि ॾिनियूं।
मालिक साईं इन्हनि सभिनी दोस्तनि खे बि सलामत रखे। हाणे हलूं था अॻिते सिलसिले खे वधायूं था। सेठ टीमूमल सेठ धर्मूमल हीअ वर्कशॉप सां इन्हनि जो तालुक़ु आहे। हीअ पाण जेको आहे इन्हनि जो वॾड़नि खां यको कारोबार जो सिलसिलो जीअं चूंडको खां आया हिते रहिया आहिनि त इहे चूंडको त रुॻो ग़मी ख़ुशी वञनि था पर रहनि त हाणे वर्कशॉप था। इन्हनि सां बि असांजो 22-25 सालनि जो जेको पुराणो हिकिड़ो सिलसिलो आहे इन्हनि सां मुहबत जो मालिक इन्हनि खे सलामत रखे। दीवाली जे हिन मौक़े ते हिन बि पंहिंजे हिंदू भाइरनि ऐं अहलियान वतन खे खोड़ सारियूं जेके आहिनि दीवाली जे त्योहार ते इन्हनि मुबारकबाद ॾिनियूं आहिनि ऐं इन्हनि दुआ कई आहे त मालिक साईं असांजे वतन अज़ीज़ खे सलामत रखे ऐं पाक अफ़वाह जी हमेशह हिफ़ाज़त फ़रमाए। सेठ अमरलाल ही बि जोल महावीर कॉटन फैक्ट्री जो ओनर आहे। मालिक साईं इन्हनि खे ख़ुशि रखे। इन्हनि बि दीवाली जे त्योहार ते हिन बि खोड़ सारियूं मुबारकबाद हिंदू भाइरनि खे ऐं अहलियान वतन खे हिन मुबारकबाद जो पैगाम ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक अफ़वाह जे लाइ दुआगू रहिया आहिनि। सेठ कन्हैयालाल बि तमामु बहितरीनु इहे इंडस्ट्रीज़ कॉटन फैक्ट्री जा जेके ओनर आहिनि इहे बि इन बि जेका आहिनि से अॼोके दीवाली जे त्योहार ते इन्हनि मुबारकबाद जो पैगाम पंहिंजे हिंदू भाइरनि खे ऐं अहलियान वतन हिंद सिंध में रहंदड़ जेके बि अक़लियती भाइरनि सभिनी खे इन्हनि मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत पाकिस्तान जी दिफ़ा कंदड़ पाक आर्मी लाइ हमेशह इहे बि दुआगू रहंदा आहिनि। अॻिते सिलसिलो वधायूं था। असांजो सेठ हरेश कुमार मीरूमल जा फर्ज़ंद आहिनि। इन्हनि सेठ मीरूमल वारा इहे पाण बि बहितरीनु प्यारा सुहिणा इंसान आहिनि मुहबती। इन्हनि बि दीवाली जे मौक़े ते पंहिंजे अक़लियती भाइरनि समेत अहलियान वतन खे मुबारकबाद ॾींदे मुल्क जी सलामती पाक आर्मी लाइ दुआगू आहिनि। सेठ घनश्याम दास अलाबास कॉटन फैक्ट्री इंडस्ट्रीज़ हिन जा ओनर आहिनि। इन बि दीवाली जे इन त्योहार जे मौक़े ते बिलख़ुसूस हिन बि जेको आहे सो अक़लियती बिरादरी हिंद सिंध में रहंदड़ ॾेह पर ॾेह में सभिनि खे दिलि जी गहराइनि सां हिन दीवाली जो त्योहार जो मुबारकबाद ॾींदे मुल्क जी सालमियत ऐं पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदड़ पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। सिलसिलो अॻिते वधायूं था असां पंहिंजे रिश्तेदारनि जो। डॉक्टर नानक राम सांगड़ जो बहितरीनु डॉक्टर जाखोड़ी डॉक्टर ऐं इन में PM में जो आहिनि सो पैरामेडिकल डॉक्टर इन्हनि जा जेके अॻुवान PMA पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जेकी इन्हनि में बि इन्हनि जो सुठो किरदारु पंहिंजो ई रहियो आहे। पाण बि तमामु बहितरीनु नफ़ीस इंसान आहिनि। हिन बि दीवाली जे त्योहार जे मौक़े ते सभिनी पंहिंजे हिंद सिंध में रहंदड़ अक़लियती भाइरनि खे इन्हनि मुबारकबाद जो पैगाम ॾिनो आहे ऐं अहलियान वतन में रहंदड़ में मुसलमान समेत सभिनी खे हिन मुबारकबाद ॾींदे मुल्क जी सालमियत ऐं पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। सेठ गुलाब राय सेठ लखी रायचंद इन बि जेको आहे हीअ सांगड़ जा हीअ बिज़नेसमैन आहिनि कारोबारी। इन्हनि सेठ बि जेका सा दीवाली जे हिन त्योहार जे मौक़े ते इनमें पाकिस्तान में रहंदड़ हिंद सिंध में ॾेह पर ॾेह में जिते बि अक़लियती भाइर दोस्त इहे जेके आबाद आहिनि उन्हनि सभिनी खे हिन दीवाली जे त्योहार जो हिन मुबारकबाद ॾींदे पाकिस्तान जी सालमियत ऐं पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। सेठ रमेश कुमार पहलाजमल असांजो बहितरीनु प्यारो दोस्त हिन जो पाकिस्तान जी सालमियत लाइ बिलख़सूस हिन जेके हिन से दुआगू आहिनि ऐं हिन ॾियारी जे हिन मौक़े ते हिन अहलियान वतन खे मुबारकबाद ॾींदे हिंद सिंध में रहंदड़ पंहिंजे अक़लियती भाइरनि खे बि खोड़ सारियूं ॾियारी जूं मुबारकबाद ॾिनियूं आहिनि। पंहिंजे सिलसिले खे अॻिते असां वधायूं था। सेठ कन्हैयालाल जेको हीअ मिपो ख़ासि रोड ते शहनशाह जेका असां कॉटन फैक्ट्री जा इहे ओनर आहिनि इन बि मुबारकबाद दीवाली जे हिन मौक़े ते पंहिंजे तो असां हिन सिलसिले खे अॻिते वधायूं था। सेठ नानक राम जेके तमामु बहितरीनु जेके असांजा दोस्त आहिनि इहे बि शहनशाह कॉटन फैक्ट्री जा ओनर आहिनि।
इन दीवाली जे हिन मौक़े ते पंहिंजे हिंद सिंध में ॾे परॾे में रहंदड़ अक़लियती भाइरनि समेत अहलियाने वतन खे खोड़ सारियूं दिलि जूं मुबारकबाद दिलि सां गहराइनि सां ॾिनी आहिनि ऐं हिन दुआ कई आहे त मालिक साईं असांजे मुल्क वतन अज़ीज़ पाकिस्तान ऐं हिन जी हिफ़ाज़त कंदड़ पाक आर्मी खे अल्लाह साईं सलामत रखे। अॻिते सिलसिलो वधायूं था। सेठ आसनदास तमामु बहितरीनु प्यारो दोस्त असांजो जुबली कॉटन फैक्ट्री जो ओनर आहे। इन बि दीवाली जे मौक़े ते हिन बि मुबारकबाद जो पैगाम ॾींदे हिन चयो आहे हिंद सिंध में रहंदड़ ॾे परॾे में असांजा जेके बि अक़लियती भाइरनि सभिनी खे मुबारकबाद ॾींदे अहलियाने वतन खे बिलख़ुसूस पाकिस्तान में बि जेके रहनि था सभिनी खे मुबारकबाद ॾींदे पाकिस्तान जी ख़ुशहाली तरक़ी ऐं इन जी सालमियत लाइ ऐं पाक आर्मी जी जे लाइ दुआगू आहिनि। सेठ नंदलाल ही झूलेलाल ऑटोज़ वारा असांजा बहितरीनु दोस्त हमेशह असां सां जेके ॿांह ॿेली गॾु रहंदा आहिनि असां इन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। इन्हनि बि दीवाली जे हिन मौक़े ते पंहिंजे अक़लियती भाइरनि जेके ॾे परॾे में जेके रहनि था उन्हनि सभिनी लाइ मुबारकबाद जो पैगाम ॾींदे चयो आहे मालिक साईं सभिनी खे ख़ुशी आबाद रखे इहे ख़ुशियूं सभिनी जे घरनि में क़ाइमु ऐं दाइमु रहनि ऐं अॼोके ॾियारे जे हवाले सां मुल्की सालमियत ऐं वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त कंदड़ पाक आर्मी लाइ दुआगू आहिनि। असां पंहिंजो सिलसिलो अॻिते वधायूं था। सेठ रमेश कुमार ही लिबास महल वारो सेठ रमेश कुमार इन बि जेको आहे सो दीवाली जे हिन मौक़े ते पंहिंजे ॾे परॾे में रहंदड़ पंहिंजे अक़लियती भाइरनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾियूं ऐं अहलियाने वतन खे मुबारकबाद ॾींदे हिन चयो आहे त असां पाकिस्तान जी सालमियत ख़ुशहाली ऐं पाक आर्मी लाइ हमेशह दुआगू आहियूं। असां सेठ लालचंद स्टेट एजेंसी वारो इन बि जेका सो दीवाली जे हिन मौक़े ते सभिनी खे अहलियाने वतन हिंद सिंध में रहंदड़ खे मुबारकबाद ॾींदे पाक आर्मी ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ लाइ दुआगू आहिनि। असां सिलसिले पंहिंजे खे अॻिते वधायूं था। नाज़रीन जी त तव्हां लाइव ट्रांसमिशन शाहीन सिंध न्यूज़ जी ॾिसी रहियो आहे जेका दीवाली जे लाइ बिलख़ुसूस लाइव असां नशर कई आहे। सेठ मिर्चमल जेको कॉटन फैक्ट्री में पोइ ख़ासि रोड ते आहे तमामु पाण बहितरीनु नफ़ीस इंसान आहिनि। अॼु ॾियारी जे हिन मौक़े ते हिंद सिंध में ॾे परॾे में जिते बि पंहिंजा अक़लियती भाउ रहनि था उन्हनि खे मुबारकबाद ॾींदे अहलियाने वतन खे बि बिलख़ुसूस मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक आर्मी जे लाइ दुआगू आहिनि। सिलसिले पंहिंजे खे असां अॻिते वधायूं था। सेठ कैलाश कुमार सेठ आकाश राम इहे शाहपुर चाकर कॉटन फैक्ट्री इंडस्ट्रीज़ जा ओनर आहिनि। इन बि दीवाली जे मौक़े ते पंहिंजे जे अक़लियती भाइरनि सभिनी खे मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। मुखी सूरतमल दयालदास ही असांजो प्यारो दोस्त मुखी दयालदास सां असांजो तमामु चूंडके जा ई आहिनि। इन सां असांजो तमामु उते घणो चूंडके में वेंदासीं त इन सां कचहरियूं मुलाक़ातूं थींदियूं त इन्हनि ते त वरी जेकॾहिं ॻाल्हाइजे त वरी पोइ प्रोग्राम बि असांजो तवील थी वेंदो। छो इन सां असांजूं पुराणियूं रूह रिहाइण पुराणियूं कचहरियूं थींदियूं। हू पीर साहिब जो हिकु सचो अक़ीदतमंद ऐं सचो पीर साहिब जो हुर चइजे त हू पीर साहिब जो सचो हुर हो। त 65 जी जंग जा जॾहिं हीअ 47 में बि जॾहिं इहे वाक़िया थिया हुआ पाकिस्तान ऐं इंडिया जॾहिं सेपरेट ही थियो मुल्क पाकिस्तान ठहियो इन ते बि मुंहिंजी हिन सां खोड़ सारियूं कचहरियूं थियूं। पर हिन सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त जॾहिं असां हिते परेशान जॾहिं थियासीं अहिड़े आलम में पीर से छट धणी रहमतुल्लाह अलैह असां वटि चूंडके में पाण तशरीफ़ फरमा थिया ऐं उन वण जे हेठां जेको वण अॼु बि उते मौजूदु हो चयूं त इन ख़बर जे वण जे हेठां बीही पाण चयूं त दीवान तव्हांखे केॾांहुं वञण जी ज़रूरत कोन्हे तव्हांजे वार जो ज़ामिन जेको आहे मां आहियां। ऐं उन ॾींहं खां पोइ वेंदे अॼु ताईं उते हुर मुजाहिदनि जी जेका चौकी लॻे थी ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं ॾियनि था उते ख़िदमत सां अंजाम ॾियनि था। इहो ॿुधाइणु इन करे ज़रूरी त हीअ मुखी सूरतमल उनजो फर्ज़ंद आहे जेको हींअर मुखिया जी जेका आहे उहा सरपंच इंजे जेका सा हिन ते मथे ॿार आहे नंढो आहे नौजवान मालिक साईं इनखे सलामत रखे। इन बि मुल्की सालमियत पंहिंजे हिंदू भाइरनि खे दुआऊं ॾींदे पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। अॻिते सिलसिलो वधायूं था। सेठ कन्यालाल
ही भी हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ शाहपुर पंहिंजो शहदादपुर में काटन फैक्ट्री इन जी बि आहे। इन बि जेको आहे सो हिंदू भाइरनि लाइ खोड़ सारियूं दुआऊं नेक तमन्नाऊं ऐं पंहिंजे अहलियाने वतन जे में रहंदड़ सभिनि लाइ दुआगू आहिनि। पाकिस्तान जी ख़ासि सलामती ऐं पाक आर्मी लाइ बि पिणु दुआगू आहिनि। सेठ डॉक्टर हरेश कुमार ही पंहिंजा सोनिया काटन फैक्ट्री नवाब शाह रोड ते आहे। इन बि जेको आहे सो ॾियारी जे शुभ ॾिण ते पंहिंजे अक़लियती भाइरनि समेत अहलियाने वतन खे खोड़ सारियूं दिली दुआऊं ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाकिस्तान जी पाक अफ़वाह जे लाइ दुआगू आहिनि। ऐं इन मौक़े ते सेठ फेरूमल जे फज़ंद जेको संगत जा इहे बि कारोबारी बिज़नेस आहिनि, इन बि ॾियारी जे मौक़े ते पंहिंजे सभिनी अक़लियती भाइरनि खे दुआऊं ऐं सां गॾु खोड़ सारियूं वाधायूं ॾिनियूं आहिनि। सेठ पंजूमल ऐं सेठ भगवान दास ही जेके मुंड जमड़ा उते कारोबारी बिज़नेस जेका आहिनि, ही फुटी कमीशन एजेंट पंहिंजो कमु कंदा आहिनि। इन्हनि सां असांजो बि पुराणो जेको हिन जे वालिद जे करे असांजो सिलसिलो आहे, तालुक़ु आहे, उहो अॼु ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे। मालिक इन्हनि खे ख़ुशि रखे। ॾियारी जे हिन मौक़े ते हिननि पंहिंजे अक़लियती भाइरनि समेत तमामु अहलियाने वतन खे मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत ऐं पाकिस्तान जी आर्मी लाइ बि दुआगू आहिनि। सेठ तिलोक चंद ही पाण जेको आहे फुटी कमीशन एजेंट चोटियारियूं में हिन जी पेढी आहे ऐं पाण उते जेको हिन जो बिज़नेस ऐं कारोबार आहे। ॾियारी जे हिन मौक़े ते हिन सभिनी खे पंहिंजे अक़लियती भाइरनि खे मुबारकबाद ॾींदे अहलियाने वतन खे खोड़ सारियुनि दिलि जी दुआउनि सां गॾु पाकिस्तान जी सालमियत ऐं पाकिस्तान जी आर्मी लाइ पिणु दुआगू आहिनि। हिते असां ॻाल्हि कंदासीं आख़िर में बि सेठ प्रदीप कुमार ऐं सेठ पुरसूमल जा फर्ज़ंदनि सेठ प्रदीप कुमार जेठाणी। यकीन कयो ही नौजवान एतिरो त प्यारो आहे, एतिरो इंसान वेही रुगो कचहरी कंदो त पोइ हीउ पंहिंजो कारोबार बि बिज़नेस बि छॾे ॾींदो, पर जॾहिं बि मुलाक़ात थींदी आहे पाण मोहबत ॾींदड़, पाण मान ॾींदड़, पाण इज़त ॾींदड़, आहे खे इज़त ॾियणु। मालिक इन खे सलामत रखे। ॾियारी जे हिन शुभ ॾिण जे मौक़े ते हिंदू भाइरनि, आबादगार भाइरनि, हुरजमायत ऐं अहलियाने वतन खे दिलि जी गहराइनि सां ॾियारी जूं वाधायूं ॾींदे हिन मुल्की सालमियत, ख़ुशहाली ऐं पाक आर्मी लाइ पिणु दुआगू रहनि। ऐं इन सां गॾु सेठ शंकरलाल जेको मां ॿुधाईंदो अफेयर प्राइस मेडिकल स्टोर जो जेको ओनर जेको आहे, तमामु बहितरीनु इंसानु। सच पुछो एमरजेंसी में मरीज़ जॾहिं को अचे थो पोइ उनजे खीसे में हुजनि न हुजनि हाली थी चवंदो दवा त ॾियो मरीज़ जी जान बचे। अहिड़नि प्यारनि दोस्तनि खे मालिक सलामत रखे। ऐं हिननि जे जेको अॼु शुभ ॾिणु आहे इन हवाले सां हिन ॾियारी जूं जे हवाले सां ॾेह परॾेह में रहंदड़ हिन मुबारकबाद ॾींदे पंहिंजनि शहर में आबादगार भाइरनि खे, पंहिंजे सांगड़ वासियुनि खे ऐं पंहिंजी अक़लियती भाइरनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾींदे ऐं पाकिस्तान जी सालमियत ऐं पाक आर्मी लाइ बि दुआगू आहिनि। हाणे आख़िर में मुंहिंजो प्यारो मुंहिंजो नंढो आहे पर दोस्तनि जी आहे ऐं प्यारो बहितरीनु, तमामु बहितरीनु मां चवां, हिकु बा अख़लाक ऐं पढ़ियलु लिखियलु सुलझियलु नौजवान एडवोकेट सुनील कुमार पढ़ियार, एडवोकेट हाई कोर्ट सिंध। मां इन बि ॾियारी जे शुभ मौक़े ते पंहिंजे अक़लियती भाइरनि ऐं ॾेह परॾेह में रहंदड़ सभिनी खे मुबारकबाद ॾींदे मुल्की सालमियत, पाक अफ़वाह जे लाइ, मुल्क जी ख़ुशहाली लाइ बि पिणु इन दुआगू आहिनि। नाज़रीन, असांजो हीअ लाइव ट्रांसमिशन सिलसिलो इहो जारी ऐं सारी आहे। असां ॾिसूं था लाइव असां सां गॾु दोस्त काफ़ी आहिनि, पर असां कंहिंखे जवाबु ॾेई सघूं था, कंहिंखे कोन बि ॾियूं पिया। पर जेके मूंसां लाइव आहिनि मां उनखे इहो चवंदुसि त इन अॼु ख़ुशियुनि जे हिन त्योहार ते असां हीअ लाइव ट्रांसमिशन इन्हनि दोस्तनि जे करे असां हलाई आहे। इहे असांजा भाइर आहिनि, असांजा दोस्त आहिनि। छो त जॾहिं ग़मी ख़ुशी में जॾहिं असां इन्हनि सां गॾु उथूं वेहूं था
ही बि असां सां गॾु ॿांह ॿेली थी असांजे दुख सुख में असां सां गॾु हूंदा आहिनि। त छो न असां बि इहो मुनासिबु सम्झोसीं त अॼोके हिन त्योहार जे हवाले सां असां लाइव स्टूडियो खां ट्रांसमिशन पंहिंजी हलायूं ऐं असां इन्हनि जी ख़ुशियुनि खे असां अवां सभिनीनि ताईं पहुचायूं ताकी हिन ख़ुशियुनि में जीअं इन्हनि जी ख़ुशियुनि में असां बि शरीक हुजूं ऐं इन्हनि खे ईअं महसूसु न थिए त असां सां गॾु त मुस्लमान असांजी ख़ुशियुनि में शरीक कोन्हनि। न ईअं न आहे, हर जेको आहे मुस्लमान तव्हांजी ख़ुशियुनि में आहे। मालिक तव्हांखे सभिनि खे ख़ुशि आबाद रखे ऐं खोड़ सारा मुंहिंजा ही जेके दोस्तनि खे रहिजी विया आहिनि नाला त ॿिया बि आहिनि पर वक़्तु जेका आहे वक़्त जी जेका खे मद्देनज़र रखंदे टाइम खे ज़रूरु असांखे मद्देनज़र रखिणो पए थो। उन हिसाब सां असांखे लाइव ट्रांसमिशन पंहिंजी हलाइणी पए थी। पर इन दौरान का कमी कोताही थी हुजे त असां माज़रत खवाऊं, पर पंहिंजनि प्यारनि दोस्तनि जे लाइ मुंहिंजो हिन अॼोके ॾींहं जे हवाले सां सिर्फ़ु एतिरो पैगाम आहे त जेतिरे क़दुरु थी सघे इंसान ज़ात जी ख़िदमत कजे, इंसानियत सां प्यारु कयो, इंसानियत सां मुहबत कयो। पोइ उहो ग़रीब हुजे या खणी तव्हां खां कमतर बि हेठि छो न हुजे उन सां बि तव्हां मुहबत रखो। छो असल इंसानियत ई पहिरियों रिश्तो आहे जंहिंसां मुहबत आहे, जंहिंसां क़ाइमु ऐं दाइमु हुजणु खपे। ऐं हीअ दीवाली जो जेको हीउ ॾींहुं बि आहे इहो बि इहो पैगाम ॾिए थो त तव्हां हीउ रंगनि जो जेको त्योहारु आहे इहो मुहबत जो ॾिहाड़ो आहे, अमन जो ॾिहाड़ो आहे। ऐं इन ॾिहाड़े ते मालिक साईं असां उन रब खां दुआ कयूं था तव्हां सभिनी दोस्तनि खे हीअ ख़ुशियूं नसीब करे ऐं ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो। असांखे जिया सलमान खे हिन शाइन न्यूज़ स्टूडियो खां इजाज़त ॾींदा।